अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं आहियां प्रोफेसर दीन मोहम्मद सीलरो। जीअं त अॼु असांजी टॉपिक आहे कैटेगरीज़ ऑफ सिंधी अल्फ़ाबेट। जीअं त सिंधी अल्फ़ाबेट अलफ़ खां वठी जे ताईं 52 जेके अखर आहिनि, इन्हनि में खोड़ सारी कैटेगरीज़ आहिनि, खोड़ हिसनि में विरहायल आहिनि, जिन जी ख़बर तमामु थोरनि माण्हुनि खे हूंदी आहे। उन लाइ अॼु उहे ही 5 जेके आहिनि हिसा आहिनि, इहे सम्झाइण जी कोशिशि कंदुसि। पहिरियों मनकूत अखर छा आहे, ॿियो ग़ैर मनकूत अखर, टियों मसरूरी अखर, चौथों मलफूज़ी अखर, पंजो मकतूबी अखर। सिंधी अलफ़बे जा कुझु क़िस्म। पहिरियों मनकूत अखर। डियर स्टूडेंट्स, मनकूत अखर उनखे चइबो आहे जंहिंखे नुक़्ता हुजनि, चाहे हिकु नुक़्तो हुजे या 2 हुजनि या 3-4 हुजनि, चाहे नुक़्ता हेठां हुजनि, चाहे मथां हुजनि या विच में हुजनि, कोई फ़र्क़ु नथो पवे। मतिलबु त नुक़्तनि वारनि अखरनि खे मनकूत अखर चइबो आहे। मनकूत अखरनि जो नमूनो हेठि पेश कजे थो। हीअ जीअं बे, बे, भे खां वठी ये ताईं कुल 34 अखर आहिनि। इन्हनि सभिनी खे नुक़्ता आहिनि, किन खे हेठां आहिनि, किन खे मथां आहिनि। मक़सदु चवण जो इहो त ही टोटल मनकूत अखर आहिनि। नंबर ॿियो, ग़ैर मनकूत अखर। ग़ैर मनकूत अखर जी वस्फ़। हाणे जीअं मनकूत माना ख़ुदि उन जी लुग़वी माना आहे नुक़्तो। हाणे ग़ैर मनकूत अखर माना जिन खे नुक़्तो न हुजे। डियर स्टूडेंट्स, ग़ैर मनकूत अखर उनखे चइबो आहे जंहिंखे नुक़्ता न हुजनि, न हिकु नुक़्तो, न 2 नुक़्ता, न 3, न 4, न हेठां नुक़्ता हुजनि, न मथां हुजनि, न विच में हुजनि। मतिलबु चवण जो इहो आहे त को बि नुक़्तो न हुजे, त अहिड़े अखरनि खे ग़ैर मनकूत अखर चइबो आहे। ग़ैर मनकूत अखर जो नमूनो हेठि पेश कजे थो। टोटल ग़ैर मनकूत अखर आहिनि अलफ़ खां हे, दाल, रे खां वठी अलफ़ नंढड़े ताणी 18 अखर आहिनि। हिननि अखरनि खे कोई बि नुक़्तो कोन आहे। नंबर 3, मसरूरी अखर। हिन खे चङी तरह सम्झण जी कोशिशि कजो त मसरूरी अखर उनखे चइबो आहे जंहिं अखर जे आवाज़ लिखण वक़्तु 2 अखर अचनि। मिसाल तौरु असुलु अखर आहे बे, पर जॾहिं असां बे जो असुलु आवाज़ लिखंदासीं त हीअं लिखंदासीं बे, बे ऐं ये उन में ईंदी। हिते अक्सर शागिर्द इहा ग़लती कंदा आहिनि त बे सां न पर बदक सां वास्तो रखंदा आहिनि। त हाणे बदक सां उन जी तस्वीर सां असांजो वास्तो न आहे। हिते सिर्फ़ु अखर जेको आहे उन सां असांजो वास्तो आहे। त बे खे असां लिखण महिल बे ऐं ये 2 अखर गॾाईंदासीं, तॾहिं हिते बे में 2 अखर आहिनि, हिकिड़ो बे ऐं ॿियो ये। अहिड़ी तरह ॿे जो आवाज़ जंहिंखे असां ॿे बकरी चवंदा आहियूं, पर बकरी सां कोई वास्तो न आहे, सिर्फ़ु ॿे सां वास्तो आहे। ॿे खे जेॾी महिल असीं लिखंदासीं त उन में बि पहिरियों ॿे लिखंदासीं, पोइ ये लिखंदासीं। उन में बि 2 अखर अचनि था। त अलफ़ खां वठी ये ताणी कुझु अहिड़ा अखर आहिनि जिन जो आवाज़ लिखण वक़्तु सिर्फ़ु 2 अखर अचनि था। त असां उन्हनि खे मसरूरी अखर चऊं था। टोटल मसरूरी अखर ही आहिनि, जिन जो मिसाल बे खे असां लिखंदासीं बे ऐं ये, ॿे खे ॿे ऐं ये, भे खे भे ऐं ये। अहिड़े तरीक़े सां असां णूण, हे ऐं ये ताणी ईंदासीं। हाणे नोट कुझु मुहक़िक़। जीअं असां नंढे लाइ पढ़ी आया आहियूं ॾाल ॾेॾर, पर कुझु मुहक़िक़ इन खे ॾाल न पर ॾे था चवनि, ॾे ॾेॾर। जीअं असीं ड्राल पढ़ी आया आहियूं, पर हाणे उन खे कुझु मुहक़िक़ ड्रे था चवनि, ड्रे ड्रेल, ऐं ढे ढॻो था चवनि, ढाल ढॻो न। ऐं असीं णूण वण पढ़ी आया आहियूं, पर कुझु मुहक़िक़ उन खे णे वण था चवनि। उन ई हिसाब सां त पोइ ही जेके 4 अखर आहिनि इहे बि मसरूरी में अची वेंदा। जीअं ॾे ॾेॾर, ड्रे ड्रेल। हाणे ॾेॾर में ॾे में 2 अखर आहिनि, ड्रे में बि 2 अखर आहिनि, ढे में बि 2 अखर आहिनि, ऐं णे में बि 2 अखर आहिनि। चौथों, मलफूज़ी अखर। मलफूज़ी अखर जी वस्फ़ या डेफिनेशन हीअ आहे त मलफूज़ी अखर उनखे चइबो आहे जंहिं अखर जे आवाज़ लिखण वक़्तु 3 अखर अचनि।
मिसाल तौरु अलफ़ जेॾी महिल असीं लिखंदासीं त उन में हिकु अलिफ़ लाम फ़े 3 अखर था अचनि, इन करे असां हिन खे मलफूज़ी अखर चवंदासीं। ऐं जीम में बि 3 अखर था अचनि, जीम ये मीम, ऐं दाल में बि दाल अलफ़ लाम। त अहिड़े तरीक़े सां लाम मीम नून वा अलफ़ ताणी असां ईंदासीं त इन्हनि जे लिखण में 3 अचनि था अखर, इन करे असां इन्हनि खे मलफूज़ी अखर चवंदासीं। नोट, हिते मीम नून ऐं वाह इहे 3 अखर अहिड़ा आहिनि जेके मलफूज़ी बि आहिनि त मकतूबी बि आहिनि। मकतूबी जो अॻिते ज़िक्र कजे थो। पंजों, मकतूबी अखर। मकतूबी अखर जी वस्फ़। मकतूबी अखर अहिड़े अखर खे चइबो आहे जंहिं अखर जे आवाज़ लिखण वक़्तु 3 अखर अचनि। मलफूज़ी वांगुरु अखर त 3 अचनि, पर उन 3 अखरनि मां पहिरियों अखर ऐं पोयों अखर ॿई हिक जहिड़ा हुजणु लाज़िम आहिनि। मिसाल तौरु असीं मीम जेको आहे उन खे असां मीम ये मीम, मुंड में बि मीम आहे, पोयों बि मीम आहे, इन करे अहिड़ा अखर सिर्फ़ु 3 आहिनि। असां इन्हनि खे मकतूबी अखर चवंदासीं जिन जो मुंड ऐं पछाड़ी वारो अखर साॻियो ई हुजे। ॿियो नून आहे, टियों वाव आहे। ही कुल 3 अखर आहिनि, हिननि जा पहिरियां ऐं पोयां अखर साॻिया आहिनि। टोटल मकतूबी अखर 3 आहिनि। अहिड़ी तरह असांजी अॼु टॉपिक पूरी थी। उमेद त तव्हांखे सम्झ में अची विया हूंदा त मनकूत अखर छा आहे, गैर मनकूत अखर छा आहे। ही पार्ट 1 हुयो। इनशाला इन जो पार्ट 2 वरी पोइ पेश कंदुसि। ओके, अल्लाह हाफ़िज़। जिते बि रहो ख़ुशि रहो।